नाज़रीन जोही खां असां रिपोर्ट शेयर कई है मुश्ताक अली रोधनाणी। रिपोर्ट मूजिब जोही थाने जी हद ॻोठ जीअंदो गाॾही वेझो टिन फोरन पारां 15 साला ज़ाहिद गाॾही खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई। मुज़ाहिमत ते फोरन नौजवान ज़ाहिद खे तशद्दुद जो निशानो बणाए मोटरसाइकिल फुर करे रहिया हुआ त बर वक्त इतला ते जोही पुलिस पीछो करे फोरन खे गिरफ़्तार करे वरितो। फोरू पारां पुलिस वटि पंहिंजो नालो सिजावल सोलंकी दादू जे मोंदर नाके जो रहायशी ज़ाहिर कयो वियो आहे। SHO जोही मुनवर चांडियो ॿुधायो त पुलिस ॻोठाणनि जी मदद सां फोरू खे हिकु पिस्टल ऐं फुर कयल मोटरसाइकिल समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। ॿियनि फोरन जी गिरफ़्तारी जे लाइ फौरी उपाउ वरिता वेंदा। जोही जे इलाइक़े में हर सूरत में अमन अमान बहाल कयो वेंदो। किथां आयो किथे पकतो था फोरू हुयो छा घणा ॼणा ओ कौन सा गड हुयो उन्हें के तो पकतो आ उन्हें के के पकतो आ पा गोठवारन पकतो तहां पकतो हां गोठाणन में पकतो माने हिन दा हिन ता हूं कयूं ज़ाहिर है उन्हन तो उनते असा गांव का गोठवारा निकलिया उन्हें पकतो आ एकड़ो भजी रस्ते आई हाने पाण मने तो तमा बराबर फोन आया छोकरे का गाड़ी फुर तो कया ओ के न थो इते न थो पिकेट ते न थो जा पिकेट दे जो ही पुलिस के न थो ना ठीक है आया जो ही रोड से का भी गाड़ी न लगी वरी सिगरी पीरो वाले रोड से का भी गाड़ी न लगी चढ़ पे जी पकोड़ा होता दम ॾिठो दम तो छोकरो अॻियां निकितो उन पोयां मां गाड़ी लाती आहे हिते वञी गाड़ी हो जॾहिं गाड़ी सोड़ो थियो आहे छोकिरे पलक ऐं चाबी उछलाई आहे उन खां पोइ कोठाणा निकिरी आया ऐं इन रड़नि खां पोइ मूंखे पकतऊं बाक़ी हुन जे मथां 50 केस बि आहिनि चांडियो रुको छा हींअर